अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। सिंधी फिल्म संसार साण असीं अवांजी ख़िदमत में हाज़िर। सिंधी फिल्मुनि जे हवाले सां जॾहिं बि असीं माज़ीअ में जाती पायूं था ऐं ॾिसूं था त कहिड़ा कहिड़ा अक्सनि जेके असांजे साम्हूं अची गुज़री विया आहिनि, यादुनि जो कहिड़ो ख़ज़ानो असां वटि शामिल हाल आहे। ऐं जॾहिं आर्काइव्स में असां चूंड कयूं था त केतिरियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखनि थियूं। मिसाल तौरु हिकिड़ो दौरु अहिड़ो बि आयो जंहिंमें असांजा जेके अहम तरीन कलमकार आहिनि, शाइर आहिनि, नसर निगार आहिनि, उन्हनि सभिनी पंहिंजो हिसो वरितो। ऐं छा त भरपूर ज़मानो हो जॾहिं अहिड़ा अहम नाला उन ज़माने में सिनेमा जी जेका सनत आहे, फिल्मी जेका दुनिया आहे, उन में उनजो नालो शामिलु थियो ऐं ॼण त उन सनत खे, उन दुनिया खे हिकिड़ो अजीब रंग ॾेई वियो। अॼु ज़िक्र कंदासीं असां फिल्म धरती लाल कुंवार जो। ऐं धरती लाल कुंवार जे हवाले सां जेका अहम तरीन ॻाल्हि आहे त उन में जेको नसर नवीज़ कहाणी ऐं शाइरी जेको कुझु बि थी गुज़रियो, उन में पंहिंजे वक़्त जा सरमोड़ नाला रफ़ीक रहिया ऐं छा त उन्हनि पंहिंजे कलम जी ख़ूबसूरती ऐं सूंहं अवाम ताईं पहुचाई। स्क्रोल पेश करण खां पहिरीं पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमान जो तारीफ़ उहा सादत हासिलु करणु चाहियां थो मां। ऐं असां वटि हिकिड़ो वॾो लम्हो आहे, वॾी घड़ी आहे त असां वटि मौजूदु आहिनि अदा इमदाद हुसैनी साहब। अदा अस्सलाम वालेकुम। भली कार तव्हांखे अखियुनि ते तव्हां आयो, वॾी महिरबानी वक़्तु कढियव। ऐं उन सां गॾु आहे असांजी आपा सर इमदाद। आपा भली कार खे आया आहियो त असां वटि चारि चंड लॻी विया आहिनि, इनायतूं, वॾी महिरबानी, नवाज़िशूं। ऐं हिन पासे असां वटि मौजूदु आहिनि साईं फिदा हुसैन शाह साहब। तव्हां हमेशह गॾु हूंदा आहियो। फिल्मुनि जे हवाले सां ई सफ़र आहे जंहिंमें अव्हांजी पंहिंजी हिकिड़ी अहम कड़ी आहे, इनायत तव्हांजी। ऐं आख़िर में अदा मुमताज़ शेख साहब जिन आहिनि। अदा तव्हां बि यकीनन असांजो पार्ट पार्सल आहियो, वॾी इनायत आहे, महिरबानी आहे अव्हांजी। अदा वारनि सां गुफ़्तगू खां पहिरीं ज़िक्र कंदासीं स्क्रॉल जो। फिल्म आहे धरती लाल कुंवार ऐं पेशकार इदारो आहे हिन जो चारण फिल्म्स। रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 1 अगस्त 1975। पेशकार ख़लील बचाणी, फिल्मसाज़ कैसर ख़लील, हिदायतकार AH सिद्दीकी, कहाणी ग़ालिब लतीफ़, मकालमा निगार आगा सलीम, अकासी AH बाबू, तदवीन वकील, शाइर शेख अयाज़, इमदाद हुसैनी, अब्दुल करीम गदाई, मौसीकार ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़, गुलकार आबिदा परवीन ऐं मोहम्मद यूसुफ, अदाकार इशरत, महबूब आलम, मलक अनोखो, नाज़िया, मुश्ताक जिसखानी, AR बलोच, फौज़िया, मुश्ताक मुग़ल, फ़रीद अंजुम, बशीर फ़िदाई, सैया, मुस्तफ़ा कुरैशी ऐं नूर मोहम्मद लाशारी। हिन में अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त हिन फिल्म में 7 गीत शामिलु हुया, जिन मां हिकिड़ो शेख अयाज़ जो ऐं हिकिड़ो अब्दुल करीम गदाई जो हुयो। यानी जेका शाइरी हुई उनजो वॾो भाङो, बल्कि तक़रीबन सॼो हिसो अदा इमदाद जे सिर हुयो। अदा इमदाद कीअं रहियो तजुर्बो? हा, ॾाढो सुठो तजुर्बो रहियो। ऐं ख़लील बचाणी फिल्म ठाही, प्रोड्यूसर हो। आगा सलीम कहाणी लिखी ऐं आगा सलीम डायलॉग बि लिखिया, कहाणी बि लिखी। ऐं आगा सलीम उन्हनि ॾींहंनि में रेडियो हैदराबाद ते प्रोड्यूसर हो, त हुन वटि वेंदा हुआसीं। ईअं फिल्म जी ॻाल्हि निकिती, गीत मुंहिंजे पुखे में पिया। ऐं उन में वॾे में वॾी ॻाल्हि इहा हुई त ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ बि रेडियो हैदराबाद ते हुआ ऐं उहे हुनजा मौसीकार हुआ। आगा साहब जी आइडिया इहा हुई त कुझु गीत अहिड़ा हुजनि जेके अॻु में जेके मक़बूल धुनूं जेके सिंधी काफ़ी कलाम जूं या लोक गीतनि जूं जेके मशहूरु धुनूं आहिनि, उन ते लिखिया वञनि। ऐं पोइ इहो बि हिकिड़ो तजुर्बो हो। ऐं ॾाढो हिकिड़ो अजीब ग़रीब तजुर्बो जेको मुंहिंजी ज़िंदगी में, मिसाल तौरु ढॻो पेर पहिरां, मुंहिंजो प्यार तूं आहे। त इहा जीअं हिन में अॻिते भली ॻाल्हाईंदासीं, पर कुझु ॻाल्हियूं जीअं मंठार फ़क़ीर खटियाण, मोहम्मद फ़क़ीर खटियाण, उन जो हिकिड़ो मशहूरु कलाम आहे, दीदन कया दर्शन न भलो मिया भेज बिन्ही बरसन। ऐं ढोल फ़क़ीर जो ॻायल आहे। ऐं ढोल फ़क़ीर ॾाढे हिकिड़े पंहिंजे जज़्ब जी कैफ़ियत में उहो कलाम ॻाईंदो हो। इन जी धुन ते बि हिकिड़ो कलाम आहे, हिन में गीत आहे हिन में। झूमे थो तन मन हला अॼु ईद कई अखड़ियुनि, पेच पिरीअ सां प्रीत जो पातुम मुर्की पीअड़ो मन। इहो कलाम जेको आबिदा परवीन ॻायो आहे। इहो गीत कीअं लिखिजी वियो या कीअं थियो, पोइ इन ते पोइ ॻाल्हाईंदासीं। त इहो तजुर्बो
अच्छा मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त सुर राणू जेको आहे उहो घणो करे इंतज़ार ऐं ओसीड़े जो सुर आहे ऐं हुन में जेको दर्द ऐं कैफ़ जेको पैदा थिए थो उहो इंतज़ार जे करे थिए थो। हिन में सुर राणे ते जेको कलाम आहे उहो ख़ुशीअ जो कलाम आहे। आओ राणा करियूं रूह रिहाणी काक किनारे कुर्ब कहाणी। त इहे सभु तजुर्बा ज़िंदगी में मिलनि था ऐं सुठा सुठा लॻा। फिल्मी गीत लिखण जो तजुर्बो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते, वरी धुननि ते लिखण जो तजुर्बो, त सुठो लॻो तमामु। तव्हांखे उहो ज़मानो कीअं लॻो रहमदाद जो जॾहिं पहिरियों तजुर्बो करे पियो धुननि ते लिखण जो, या तव्हां ज़िंदगीअ में? सर असां गॾु हूंदा हुआसीं, मिसाल तौर ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ धुनूं पिया ठाहियूं, आगा साहब डायलॉग्स पे लिखिया, त असां रेडियो ते हे बि कोई प्रोग्राम कंदो हूंदो, आउं बि प्रोग्राम कंदी हूंदी हुअसि, त आगा साहब जी ऑफिस असांजो जेको आहे सो जुड़ोगर बेस कैंप असांजी, त उते इन माना एॾो हिकिड़ो उत्साह, हिकिड़ो जोश जज़्बो, फिल्म सिंधी एॾे वॾे डिघे अरसे खां पोइ सिंधी फिल्म ठहे पई ऐं उन में हर को पंहिंजे पंहिंजे उन में जुंबियल आहे, त डिस्कशन सॼा इन धरती लाल कुंवर जे हवाले सां थींदा हुआ। ऐं आगा साहब तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो छा मिथोलॉजिकल राइटर, हुनजो जेको ख़ासि तौर सां ऊंदाही धरती रोशन हथ तव्हां जेकॾहिं पढ़ो त हुनजे क्लासिकल पोएट्स, काफ़ी कलाम, इहे सभु पोइ वरी ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ अची वेंदो, त तव्हां सम्झो त हिकिड़ो एॾो अजीब हिकिड़ो माहौल ऐं मंज़र हूंदो हो। आउं बि इंजॉय कंदी हुअसि। आगा साहब पंहिंजे डायलॉगनि जा कोई नओं डायलॉग लिखियो, को सुठो डायलॉग लिखियो, उहो पियो ॿुधाईंदो हो। ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ चवंदो, साईं मूं धुन ठाहे छॾी आहे, बसि हाणे तव्हां हिन ते ॿोल लिखी ॾियो। हाणे उते जो उते हुन ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ धुन हमिंग कई ऐं ॿुधाई, ही यकदमि तुर्त हिन उते ॿोल ठाहिया। त माना हिकिड़ा आइडियाज़ अचनि पिया, जीअं हिन चयो त ढोल फ़क़ीर जे ॻायल कलाम जी धुन ते, या ढॻो पेर पेरां जी धुन ते मॉडर्न, उन दौर जा मॉडर्न गीत लिखिया विया। ऐं ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ तव्हांखे ख़बर आहे एॾो मूसीक़ी जो माहिर, ॿई भाइर हुया, एॾी मिठी मूसीक़ी उन्हनि ॾिनी। आगा साहब लिखण जो जेको आहे, ही वॉज़ अ जाइंट राइटर। हुन जेके डायलॉग्स लिखिया, ऐं मूंखे यादि आहे असां इंतज़ारु पियो कयो त कॾहिं फिल्म रिलीज़ थींदी, ऐं जॾहिं असां पहिरियों फर्स्ट शो, इन जो फर्स्ट डे फर्स्ट शो असां फैमिली सां वञी असां इहा फिल्म ॾिठी। ऐं उन खां पोइ असां 3 भेरा असां उहा फिल्म ॾिठी सिनेमा हाउस में। ऐं माण्हू ज़ाहिर आहे माण्हुनि में बि जोश जज़्बो हुयो, त हिकिड़ो ॾाढो सुठो हिकिड़ो छा चवणु खपे, लाभदायक हिकिड़ो दौरु हो। वाह 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 वाह। शाह साहब, असल में त हाणे अहमदाद ऐं सहरापा जन मौजूदु हुजनि त हाणे गुफ़्तगू जा जेके दर्जा आहिनि से त ॿिया था थी वञनि। हिन फिल्म जे बारे में तव्हांजो रेफरेंस? ॾिसो, पहिरीं त वाक़ई असांजी ख़ुशकिस्मती आहे असीं उन दौर में पैदा थिया आहियूं जंहिं दौर में इमदाद हुसैनी ऐं सैर इमदाद असां सां गॾु वेठा आहिनि। ऐं सच पुछो त असीं शाइर, अदीब, लेखक, सहाफ़ी, मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जा माण्हू, हिननि माण्हुनि खे ॾिसी ॾिसी ख़ुशबूदार थिया आहियूं। वाह वाह। असीं हिननि खे ॾिसी ठरूं था, टिड़ूं था, ऐं असांजे अंदरां जेके गुलाब ऐं मोतिया टिड़नि था, उन्हनि में किथे किथे जमालियात जा जलवा पसजनि था। ऐं सम्झा तूं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई, असां उन शइ खे महसूसु करे सघूं था त जॾहिं आगा सलीम जहिड़ो राइटर ऐं ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जहिड़ा मूसीक़ार, वरी साईं इमदाद जहिड़ो शाइर, ऐं इमदाद जी साईं जिन जी सिट सिट में जेको जलवो, जेको जादू आहे, ऐं असांजो नसुल त ख़ुशकिस्मत आहे, पर ईंदड़ नसुल बि साईं इमदाद जे शाइरीअ जी ख़ुशबूअ मां कीअं पाण खे धार करे सघनि था। त इहो जेको अहसासु हो, ऐं आउं सम्झां थो सिनेमा ॾिसण वारे जी दिलि ते छेर जे छमके वांगुरु असरु करे। वाह 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 वाह। ऐं हाणे उन वक़्त में जॾहिं एॾा
अच्छा, रेडियो उन वक़्त में असांजे लाइ जमालियाती इबादत गाह जो हिसो हूंदो, त रेडियो ते रही करे अहिड़ा माण्हू आगा सलीम, इमदाद हुसैनी ऐं साईं अब्दुल लतीफ़ ऐं वरी सैर इमदाद जी मौजूदगी उते, ऐं वरी उहे डिस्कशन्स थियनि, उन्हनि डिस्कशन्स जे नतीजे में जेका विजुअल्स जी ख़ुशबू जेका उभरी हूंदी, त कैरेक्टर्स खे, सीक्वेंसिस खे, कैफ़ियतुनि खे कहिड़ा रंग, कहिड़ी टर्मिनोलॉजी ॾिजे, हीरो जा कहिड़ा गीत हुजनि, हीरोइन जा कहिड़ा गीत वाह हुजनि, वाह। ऐं वरी जॾहिं उहे मूसीक़ार कहिड़ा ड्यूट हुजनि, ऐं रोमांस जी उहा जेका ख़ुशबू, ऐं वरी त इहो हिकिड़ो सॼो माहौल असांखे महसूसु कराए थो, असांखे वॾो फ़ख़ुरु थिए थो त असांजे नस्ल ऐं असांजा ईंदड़ नस्ल बि अहिड़ी स्ट्रेटजीअ जी वरी तमन्ना कंदा त जेकॾहिं सिनेमा रिवाइव थिए त असांजा अहिड़ा लीजेंड्स अचनि ऐं असांजे दिलनि जे छेर खे वरी ईअं ई छिमकाइनि। वाह, अदम मुमताज़। शाह साहब त एॾियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं हिन फिल्म जे हवाले सां, वाक़ई इहे सभु सही शयूं। पर इहा फिल्म हिकु आम ॾिसंदड़ जे लाइ हिकु इन लाइ बि यादगार फिल्म हुई जो मुस्तफ़ा कुरैशी साहबु जेको फिल्म इंडस्ट्री, उर्दू फिल्म इंडस्ट्री में छायल हो उन ज़माने में, पंजाबी फिल्मुनि में एतिरो अञा हू न आयो हो, उर्दू फिल्मूं मोहम्मद अली सां, ज़ेबा सां, ॿियनि। सो हर ॾिसंदड़ इहा तमन्ना कंदो हो त अदा जॾहिं मुस्तफ़ा कुरैशी असांजो सिंधी आर्टिस्ट आहे त उहो सिंधी फिल्मुनि में छो नथो अचे। पोइ जॾहिं इहो अनाउंस थियो त मुस्तफ़ा कुरैशी सिंधी फिल्म में कमु करे रहियो आहे त माण्हुनि जे लाइ इहा बि ॾाढी ख़ुशीअ जी ख़बर हुई त मुस्तफ़ा कुरैशी जेको असांजो सिंधी आर्टिस्ट आहे उहो धरती लाल कुंवार में परफॉर्म करे पियो, अहम रोल पियो अदा करे, ऐं माण्हुनि इन जे लाइ उहा फिल्म ॾिठी। इहे जेके ॻाल्हियूं साईं इमदाद कयूं या शाह साहब कयूं, इहे पंहिंजी जॻह ते हिकिड़े आम ॾिसंदड़ जी हैसियत में थो ॻाल्हि करियां त मुस्तफ़ा कुरैशी साहब जी उन में मौजूदगी तमामु माण्हुनि जे लाइ ख़ुशी ॾियारींदड़ ख़बर हुई। ऐं वाक़ई हूअं स्टोरीअ जे हवाले सां त इहा फार्मूला क़िस्म जी स्टोरी हुई, ऐं नंढे खंड में इन क़िस्म जूं स्टोरियूं ॿियनि बि पिक्चराइज़ कयूं आहिनि। हिकिड़ो ग़रीब सिधो सादो हारी मिसकीन माण्हू, वॾेरे जो ज़ुल्म, वरी इंतकाम, वरी उहो बणिजी वञे डाकू, इन क़िस्म जूं स्टोरियूं थींदियूं रहियूं आहिनि। पर जंहिं नमूने सां उनखे आगा सलीम साहब डायलॉग उनखे ॾिना या जंहिं नमूने सां डायरेक्टर उनखे फिल्म बंदि कयो, उहा यादगार ॻाल्हि आहे ऐं यादगार फिल्म आहे फिल्म धरती लाल कुंवार। असांजा मोज़िज़ महिमान असां साण आहिनि, ऐं जेकॾहिं ज़िक्र कजे हिननि गीतनि जो त अदा इमदाद ज़िक्र कयो राणे जे हवाले सां, ऐं छा त कंपोज़िशन आहे, छा सिटूं आहिनि, छा आवाज़नि जो मेलाप आहे, उस्ताद मोहम्मद यूसुफ आहे, आबिदा परवीन आहे, बसि सहर आहे जेको असांजे मथां तारी थी सघे थो।
अखड़ियूं हो अखड़ियूं अयाड़ियूं राहूं चुमन थियूं अखड़ियूं निमाड़ियूं आए अमण राणा आसूं भाई सेज सजायूं मोहब्बत मानी अल्लाह मोहब्बत मानी आओ राणा कयूं रूह रिहाणी प्यार जी मुल्की मंज़िल मारियूं रीत जूं आहिनि हो रीतूं निरालियूं अखियुनि अखियुनि सां कयूं कहाणियूं कमल खिड़ी पिया थियूं सुराणियूं सेज सजायूं मोहब्बत मानी अल्लाह मोहब्बत मानी आओ राणा कयूं रूह रिहाणी आओ राणा कयूं रूह ज़िक्र कंदासीं अवां सां कुझु प्रोफाइल्स जो ऐं असां वटि ॿ प्रोफाइल्स अॼु हिन फिल्म जे हवाले सां मौजूदु आहिनि। पहिरियों प्रोफाइल आहे शेख अयाज़। सिंधी शाइरी जे आसमान ते अहम तरीन नालनि मंझां हिकिड़ो नालो शेख अयाज़ जो बि आहे। शेख मुबारक अली 23 मार्च 1923 ते शिकारपुर में शेख ग़ुलाम हुसैन जे घर ॼाओ। इंटर ताईं शिकारपुर में तालीम हासिलु कयईं ऐं BA LLB कराची मां कयईं। SM लॉ कॉलेज मां कानून जी डिग्री वठी 1950 खां कराची में वकालत जी प्रैक्टिस शुरू कयईं ऐं पोइ वरी सखर अची रहियो ऐं उते प्रैक्टिस करणु लॻो। शेख साहिब जी नसुर नज़्म में कुदरत अजीब रंग ॾिनो आहे। जेका महारत खेसि नसीब थी उहा विरले ई कंहिं भाग वारे हिसे में अचे थी। 1933 में चौथें दर्जे में पढ़ंदे संदसि नज़्म हिकु रिसाले में छपियो ऐं 1946 खां हुन बाक़ाइदे अदब जी पिड़ में पेर धरियो। शेख अयाज़ ते इल्मु हुनुर फ़िक्र फ़न ऐं ज़हानत हमेशह महिरबानी रहिया। शेख अयाज़ आला दर्जे जो वकील, ख़ूबसूरत तरीन नसर नवीस ऐं आला दर्जे जो शाइर, नाटक नवीस, कहाणीकार ऐं सुहिणे असलूब में आत्मकथा लिखंदड़ मक़बूल तरीन लेखक रहियो आहे ऐं पंहिंजे दौर ऐं उन खां पोइ ईंदड़ नस्ल लाइ हिकु अहम तरीन इल्मी अदबी इस्तारो आहे। संदसि 62 खां मथे ख़ूबसूरत किताब नसुर नज़्म जो अहातो कंदे सूंहं जी अहिड़ी विखेर आहिनि जंहिंजो कॾहिं को बि अंत नाहे अचिणो। हुन सिंधी फिल्मुनि लाइ शाइरी कोन कई पर संदसि कलाम तबरकनि खंयो वियो आहे। 26 दिसंबर 1997 ते जहान छॾींदड़ शेख मुबारक अली अयाज़ करार ढंढ जी कप ते लतीफ़ सरकार जी पैरांदीअ खां आरामी आहे। सिंधी फिल्मूं आहिनि जंहिंमें संदसि कलाम शामिलु कयो वियो आहे। मिठड़ा शाल मिलन, धरती लाल कुंवार, नादिर गोहर, कारो माछी ऐं ॾिठो वेंदो। ॿियो प्रोफाइल असां वटि आहे सैया जो। हिकु सदाबहार अदाकारा महबूब आलम सां पंहिंजे अकेली फिल्म में बर में चढ़ण जी सैया वॾी कोशिशि कई ऐं संदसि अदाकारी साराह जे लाइक़ु आहे। सिंधी फिल्म अथसि धरती लाल कुंवार। शुरूआति में जीअं त इमदाद सां ॻाल्हि ॿोल सां शुरू कई उन्हनि जेके आइटम्स जे हवाले सां ज़िक्र कयो पियईं, छा त तारीख़ मुरतब थिए पई थी, छाकाणि त हिकिड़ो शाइर जेको जॾहिं पंहिंजे ख़्याल खे साम्हूं आणे थो ऐं उनजो इज़हार करे थो ऐं जॾहिं असीं उन्हनि लम्हनि खे टेप ते मुंतक़िल कयूं था त वक़्तु आहे जेको ॼण त कुझु लम्हनि लाइ बीहजी वञे थो। आइटम हुयो असां जेको पहिरीं पेश कयोसीं आवराणा कयूं रूह रिहाणियूं, आबदा ऐं मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में। पर ईअं त असां चाहींदा आहियूं त नौजवान नसुल उन्हनि आइटमनि खे ॿुधे, उन्हनि खे ॻाइण जी कोशिशि करे ऐं इन कोशिशि करण लाइ असां वरी उन आइटम खे रीडू कराईंदा आहियूं, वरी तरतीब ॾेई ऑर्गनाइज़ करे पेश कंदा आहियूं। त अब्बास गुल ऐं नगमा किरन आहिनि, उन्हनि जा गॾियल आवाज़ आहिनि। आवराणा कयूं रूह रिहाणियूं। किनारे गुरबत हाणियूं अल्लाह
इहा हिकिड़ी कोशिशि त जीअं असांजो नओं नस्ल बि उन्हनि सभिनी खे कनाए कोशिशि करे पाण परफॉर्म करण जी ऐं यकीनन जेको पुराणो ज़मानो हो जेके सीनियर्स हुआ से त पंहिंजी जाइ ते अहम तरीन हैसियत रखनि था पर नौजवान जी कोशिशि बि पंहिंजी जाइ ते को न को इंशाअल्लाह मक़ाम ज़रूरु माने वेंदी। रुगो रिहाइण जारी आहे। असांजे हिन सिलसिले जो ही पहिरियों प्रोग्राम असां पंहिंजी ख़िदमत में पेश कयो। मुअज़्ज़िज़ महिमान असां साणनि इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते इन प्रोग्राम जे ॿिए हिसे में अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अदा इमदाद, सहरापा, अदा मुमताज़ ऐं शाह साहब जा थोराइता आहियूं, बेहद शुक्रगुज़ार आहियूं। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।